जी नाज़रीन, अवांखे आगाह की अहम ख़बर है। पीपल्स पार्टी जो हुकूमत मुखालिफ़ लॉन्ग मार्च कुछ देर में कराची में मज़ार क़ैद का निकिरी रहियो है। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में निकिरंदड़ मार्च सिंध और पंजाब के मुख़्तलिफ़ शहरन में थींदो। 8 मार्च ते इस्लामाबाद पहुंचंदो। अवांखे ख़बर ॾिनी पिया सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में आजियाणे जो कैंप्स क़ाइम कयो वियो आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों ख़िताब अॼु ठटे में कंदो। तव्हांखे ख़बर ॾिनी पिया पीपल्स पार्टी जो हुकूमत मुखालिफ़ लॉन्ग मार्च कुछ देर में कराची मज़ार क़ैद में निकिरी रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पीपल्स पार्टी की क़यादत में निकिरंदड़ मार्च सिंध और पंजाब के मुख़्तलिफ़ शहरन में थींदो। 8 मार्च ते इस्लामाबाद पहुंचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों ख़िताब अॼु ठटे में कंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जो हुकूमत मुखालिफ़ लॉन्ग मार्च कुछ देर में कराची में निकिरी रहियो आहे। तफ़सील वठंदासीं कराची में गाज़ी झंडेर खां। गाज़ी आगाह कजो, पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च कहिड़े वक़्त मज़ार क़ैद खां निकिरंदो? बशरत बिल्कुल कुछ देर में इम्कान है तो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इतने पहुंचो मज़ार क़ायद भरिसां। जैसे बिलावल भुट्टो की क़यादत में अवामी मार्च के नाले सां ही जो पीपल्स पार्टी की तरफा 10 ॾींहंनि जे लाइ लाॻीतो डिघो मार्च है वो पंहिंजे सफ़र तरफ़ रवानो थींदो। हींअर मज़ार क़ायद के भर पासे वारनि इलाइक़नि में तमामु वॾे अंग में कारकुन पहुतल आहिनि। काफ़िला शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अचनि पिया। मजबूरी तौर ते ही अॼु 27 फरवरी खां मार्च कराची में शुरू थी रहियो आहे, जेको 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं मुख़्तलिफ़ कुंडनि खां थींदो। ही मार्च पंजाब में दाख़िल थींदो 4 ॾींहंनि खां पोइ, जंहिंखां पोइ पंजाब के अलॻि अलॻि इलाइक़नि खां थींदो। ही मार्च 8 मार्च ते रखियल आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में इस्लामाबाद पहुचंदो। रावलपिंडी खां अॼु हिते कराची के भर पासे वारनि इलाइक़नि में तमामु वॾे अंग में कारकुन पहुचनि पिया। भरपूर क़िस्म जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। इंतज़ारु कयो वञे थो त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इन मार्च में शामिल थींदो, उन खां पोइ ही काफ़िले जी सूरत में सवें हज़ारे गाॾियुनि ऐं कारकुननि सां गॾु मार्च रवानो थींदो। जी ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।